नौजवान जी लय ॾिसो, बीहक ॾिसो ऐं अंदाज़ ॾिसो। जलाल कोरी नाले ही नौजवान पाण खे सूबाई वज़ीर सरदार शाह जो सेक्रेटरी सदराए केतिरनि ई बेरोज़गार नौजवाननि खे नौकरियूं ॾियारण ऐं सरकारी मुलाज़मनि खे बदिलनि ऐं ॿिया कम टपाइण जा ॾटा ॾेई फुरे चुको आहे। जलाल कोरी सिंध सेक्रेटरीट जे कुझु मुलाज़मनि जा जॾहिं सर्विस बुक लिकाए छॾिया त हुननि एहतजाज कंदे सिक्योरिटी अमले खे आगाह कयो। सिक्योरिटी स्टाफ जे आॾे पुछा दौरान हमरा जा पघर निकिरी आया। विजिटिंग टाइम बोल रहे हैं आप दिखा दे सरदार शाह के पास होते कार्ड दिखा दो, आप कार्ड दिखा दे सरदार शाह के पास है तो ये रोके तारुफ करा तो फोन तो गलाए अली मौलाना साहब जे विचा ही बकवास पियो करे तो 2 मिनट भी तो सा गलाए दो हुकुम देने का काम खराब हो गया। सूबाई वज़ीर सरदार शाह पारां फराडी नौजवान खां लातालुकी ज़ाहिर करण बाद सिंध सेक्रेटरीट जे अमले खे आरामबाग थाणे जे पुलिस जे हवाले करे छॾियो। इहा ॻाल्हि त हाणे आरामबाग थाणे जे पुलिस ई ॿुधाईंदी त ही फराडी हेल ताईं केतिरनि बेरोज़गार नौजवाननि या सरकारी मुलाज़मनि खे ठगे चुको आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जलाल कोरी तालीम खाते जो घोस्ट मुलाज़िम आहे ऐं कासिद वारी मुलाज़मत तां गैर हाज़िरी सबबि खेसि मुअतल बि कयो वियो आहे। सिंध जे बेरोज़गार नौजवाननि ऐं सरकारी मुलाज़मनि खे अहिड़नि टेपताई माण्हुनि खां होशियार रहणु घुरिजे जेके रोज़गार ॾियारण या सरकारी कमकार उकलाइण जा ॾटा ॾेई माण्हुनि खां ॻरियूं रक़मूं कढी वञनि था।